नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सुबुह सवेल थींदड़ हल्की बरसातनि खां पोइ थधि में वाध महसूस कई पई वञे। गुलिस्तान, जोहर, सदर, शाहराह फैसल, महमूदाबाद, डिफेंस ऐं अख्तर कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात पई है, जॾहिं त कुझु इलाक़नि में अञा वफ़के सां हल्की हल्की बरसात जो सिलसिलो जारी है, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो। ट्रैफिक पुलिस रोडनि ते तिरकण सबबि मोटरसाइकिल सवारनि खे एहतियात करण जी हिदायत करे छॾी है। यादि रहे त कराची में थधि जी शिदत 10 दिसंबर खां पोइ वधण जी अक थी कई वई, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात खां पोइ शहरी थधि खां बचण जा इंतजाम शुरू करे छॾिया आहिनि। मौसमियात खाते मूजिबि कोटिया, कलात समेत लाॻापियल इलाक़नि में मौसम थधो ऐं ईंदड़ 24 कलाकनि में बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौसम थधो ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। होॾां पंजाब में बि थधि हवाउनि सां थधि जी शिदत में इज़ाफ़ो थी वियो। लाहौर, ओकाड़ा, साहिवाल ऐं फैसलाबाद समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज आहे, जंहिं सबबि लाहौर पिंडी मोटरवे ट्रैफ़िक जे लाइ बंदि कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।